अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि जो मौज़ू आहे सिंध में भुंग एवज़ धाड़ेलनि नथा माण्हुनि जो अगवा। नाज़रीन, सिंध जे हवाले सां धाड़ेलनि जो ज़िक्र सिंध जी तारीख़ चचनामे में बि अचे थो त नाले वारे कहाणीकार अमर जलील जी कहाणी अरोड़ जो मस्त में बि अचे थो। नाज़रीन, सिंध में धाड़ेलनि जूं कारवायूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हूंदियूं हुयूं। किथे धाड़ेल धाड़ा हणंदा हुआ, फुरूं कंदा हुआ, राताव हणी फुरूं लूटूं कंदा हुआ, त किथे वरी राति पेट में राति जी ऊंदाहिनि में घटि वठी माण्हुनि खां फुरूं ऐं धाड़ा हणंदा हुआ। नाज़रीन, भुंग एवज़ सिंध में भुंग एवज़ माण्हू अगवा करण जो रिवाज डिक्टेटर जनरल ज़िया जे मार्शाला वारे दौर में पियो, न त उन खां अॻु में सिंध में भुंग एवज़ माण्हू अगवा करण जो रिवाज सिंध में हो ई कोन, या को अहिड़ो एकड़ बेकड़ वाक़ियो थींदो हो त उहा अलॻि ॻाल्हि हूंदी हुई। नाज़रीन, धाड़ेलनि हथां माण्हुनि जो अगवा ऐं उन्हनि जूं कहरी कारवायूं जीअं त डिक्टेटर जनरल ज़िया जे दौर में पियो, सिंध में को दौर अहिड़ो बि आयो त सिंध में जे माण्हू वटि का ॻऊं मेंह या ढोर ढगो हूंदो हो त उन माण्हू खे बि भुंग लाइ अगवा कयो वेंदो हुयो। भाॻे वटि भली मेंह जो हुअण बि काफ़ी हूंदो हुयो। इन हवाले सां धाड़ेलनि जा वॾा नाला ऐं उन्हनि जी वॾी हाक रही। सिंध में ग़ैर मुल्की माण्हुनि जो अगवा थियण जा वाक़िया बि थींदा रहिया ऐं उते ई सिंध में इहो सिलसिलो अञा ताईं रुकियो न आहे, पर हिन वक़्तु बि धाड़ेलनि हथां मुख़्तलिफ़ माण्हुनि जे अगवा थियण जो सिलसिलो अञा ताईं बि जारी आहे। इन हवाले सां सिंध जे नंढनि वॾनि शहरनि ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु बि केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके धाड़ेलनि जे चंबे में क़ैद आहिनि। जिन माण्हुनि जो को ॾस पतो ई नथो पवे, उन्हनि माण्हुनि में मुख़्तलिफ़ उमिरनि जा माण्हू आहिनि जिन में ख़ासि तौरु ॿारनि जो ज़िक्र पिणु अची वञे थो। नाज़रीन, उन्हनि मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके धाड़ेलनि जे अहिड़े टोले वटि आहिनि जिन जो को अगवा थियण खां पोइ ॾस पतो ई नथो पवे ऐं किन जो वरी चिठियुनि ऐं फ़ोननि जे ज़रिए राब्ते जो सिलसिलो पिणु हलंदो रहे थो ऐं इहो सभु कुझु मीडिया में पिणु रिपोर्ट थींदो रहे थो। कुझु वक़्तु अॻु में नाले वारे सर्जन डॉक्टर आफ़ताब कुरैशी खे पिणु भुंग लाइ अगवा कयो वियो हो, जंहिंखे छॾाइण जी कार्रवाईअ दौरान हुनखे गोलियुनि जो खाज पिणु बणिजी वियो हो। नाज़रीन, उन खां पोइ बि इहो धाड़ेलनि जे अगवाउनि जो सिलसिलो अञा ताईं हलंदो रहे थो, जंहिंमें धाड़ेलनि जूं कहरी कारवायूं जारी रहनि थियूं। अॼु जे प्रोग्राम जी ॻाल्हि जो मौज़ू इहो ई आहे त सिंध में जेके माण्हू भुंग एवज़ अगवा थियनि था, हिन जे पोयां कहिड़ी माफ़िया आहे, कहिड़ो नेटवर्क आहे जो इन्हनि जा पेरा बि खयां वञनि था, गिरफ़्तारियूं बि थियनि थियूं, पर पोइ बि माण्हू बाज़ियाब नथा थियनि। खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके उन्हनि मां गुम पिणु थी था वञनि। नाज़रीन, त असां सां कंबर शेदात कोट जो रिपोर्टर वली मोहम्मद मंगणहार लाइन ते मौजूदु आहे। कंबर शेदात कोट मां बि 3 माण्हू हिन वक़्तु अगवा थी चुका आहिनि। वली मोहम्मद खां पुछंदासीं त हिन वाक़िए जा वधीक तफ़सील कहिड़ा आहिनि। हेलो हेलो जी वली मोहम्मद जी। सभिन हिते शहदाद कोट कंबर ज़िले में जेके 3 माण्हू हितां शहदाद कोट जा अगवा थियल आहिनि, उन्हनि में निसार मस्तोई, निज़ाम मस्तोई, एजाज़ मस्तोई शामिल आहिनि, जॾहिं त चोथों माण्हू जेको आहे उहो कंबर मां अगवा थियल आहे, ॻोठ ॾेवड़ा मां रसूल बशको सेठार। इहे 4 माण्हू अगवा थियल आहिनि। इन खां अॻु में 2-3 महीननि जूं जेके वारदातूं थियूं आहिनि त शहदाद कोट कंबर तालुके मां ज़िले मां 7 माण्हू अगवा थिया, जंहिंमें नज़ीर बुरोही सोनारो शहदाद कोट जो हुयो, ॿियो सरफराज़ वलद सिकंदर बुरोही शहदाद कोट जो हुयो, ॿियो अली गुल वलद शान मंगणहार शहदाद कोट जो हुयो, चौथों डॉक्टर अब्दुल वहाब वधो जेको MS आहे मीरो खान जो, उहो बि शहदाद कोट जो हुयो, ऐं 5हों ख़ालिद पावर ड्राइवर हुयो, उहो बि शहदाद कोट जो हुयो, ऐं 2 बलोचिस्तान जा नौजवान शहदाद कोट जे भरिसां अगवा थिया, मोहम्मद खान रिंद ऐं नूरदीन कोलाची, जिन खे 21-22 तारीख़ ते शहदाद कोट कंबर ज़िले जी पुलिस SSP फरूख जी अॻुवाणी में छापो हणी गड़ी खेरे जे भरिसां हिकु बासर वॾेरे ऐं सरदार जी ओताक ते छापो हणी उन 2 ॼणनि खे बरामद कयो ऐं उन्हनि खे मालिकनि जे हवाले कयो। वली मोहम्मद, हिन वक़्तु जेके माण्हू अगवा थियल आहिनि उन्हनि जे बारे में पुलिस जो छा चवणु आहे, के गिरफ़्तारियूं वग़ैरह थियूं आहिनि, उन्हनि जे वारिसनि जो छा चवणु आहे? जी, उन्हनि जा वारिस ॿुधाइनि था त 19 तारीख़ ते असांजा माण्हू कंबर रतोदरो शहदाद कोट रोड ते धिंग अंग जे लारे खां ऐं मस्तोई शाख जी विच ते अगवा थिया आहिनि। उहो इहो स्टोरी जेका बयानु कई थी वञे, उन्हनि जा वारिस बि इहा ॻाल्हि ॿुधाइनि था त हिननि जे भरिसां ॻोठ आहे लिगारियुनि जो, जिते निसार मस्तोई छोकिरो आहे, उन खां मोटरसाइकिल ज़फर लिगारी वरिती त मां पंहिंजा ॿार घर छॾे अचां। उन खां मोटरसाइकिल खाए वियो, जंहिंखे 2 ॾींहं थिया त मोटरसाइकिल मोटाए न ॾिनई। पोइ हुनजो राब्तो हुन सां फ़ोन ते छोकिरे जो हुयो निसार मस्तोई जो, उहो हुनखे चए पियो त मूंखे मोटरसाइकिल मोटाए ॾे, त
त हुन चयसि त तूं अचु मां तोखे जा मोटरसाइकिल थो ॾियां पैसा थो ॾियां। पोइ हुननि सां प्रोग्राम रखी जॾहिं निसार निज़ाम एजाज़ टई पाण में हिकु ॻोठ जा नौजवान छोकिरा उहे जॾहिं शहदाद कोट आया ऐं हुन सां राब्तो कयूं ज़फ़र लिगारी सां, त उन्हनि वरी ज़फ़र लिगारी हिननि खे चयो त अॼु तव्हां किथे आहियो? हिननि चयो असां शहदाद कोट में आहियूं। त ज़फ़र हिननि खे चयो तव्हां सुभाणे अचो, मां तव्हांखे सुभाणे पैसा ॾींदुसि या मोटरसाइकिल ॾींदुसि। पोइ सुभाणे माना 19 तारीख़ ते वरी हिननि खे घुराई ऐं 7:30 बजे रतोदेरो शहदाद कोट रोड ते मस्तोई शाख जे भरिसां इन्हनि टिनी छोकिरनि खे गाॾी में अगवा करे खणी विया। बकोल छोकिरनि जे वारसनि जे जेके फरियादी आहिनि उहे चवनि था त गाॾी में खणी विया ऐं मोटरसाइकिल बि उन्हनि छोकिरनि वटि जेका ॿी मोटरसाइकिल हुई जंहिं ते चढ़ियल आहे उहा बि काए विया। उन खां पोइ वरी पुलिस जो मौक़िफ़ इहो आहे त इहे मस्तोई छोकिरा शहदाद कोट मां ज़फ़र सां हुननि जो राब्तो थियो त ज़फ़र हुननि खे चयो त तव्हां दोस्तिली बंगला आहिनि कंबर जे भरिसां ड्रिग पुलिस जी हद में, त तव्हां हिते अचो त मां तव्हांखे पैसा थो ॾियां। पोइ छोकिरनि हिते मस्तोई महले मां कंहिंखां पुछो त दोस्तिली बंगलनि जो रस्तो किथे आहे ऐं किथे आहिनि? पोइ 25-30 किलोमीटर शहदाद कोट खां परे दोस्तिली जा बंगला आहिनि। पोइ हीउ उते जो विया त उते ज़फ़र लिगारी हिननि सां मिलियो ऐं बकोल पुलिस जे त हिननि खे चांहि में नशो ॾेई हिननि खे रसनि सां ॿधई ऐं उन खां पोइ हुननि खे विकिरो करे छॾियो तंहिं ॿियनि धाड़ियल वटि। ऐं जंहिंखां पोइ उन छोकिरनि पंहिंजे वारसनि सां फ़ोननि ते ॻाल्हायो ऐं उन्हनि खे ॿुधायो ऐं धाड़ियलनि हुननि सां राब्तो करायो त धाड़ियल उन्हनि खे चवनि था त असांखे 20 लख जो 30 लख जो, त पोइ छोकिरा छॾियूं। अच्छा वली मोहम्मद, पुलिस हिन वक़्तु कहिड़ी कार्रवाई कई आहे या इन खां अॻु में जेके अगवा थी आया आहिनि माण्हू भुंग भरे आज़ाद थिया आहिनि उन्हनि खे छॾाइण लाइ पुलिस जी कार्रवाई कीअं रही? पुलिस पंहिंजो किरदारु कीअं अदा कयो? उहे भुंग भरे आज़ाद थिया पुलिस जी कोशिशनि जे करे बाज़ियाब थी आया आहिनि? जी पहिरियों सुवाल त हाणे पुलिस कहिड़ी कार्रवाई कई आहे? त हाणे पुलिस मस्तोई बिरादरी जे फरियाद ते लिगारी ज़फ़र ऐं उन जे भाउ ख़ान मोहम्मद ऐं उन जे मामे मीर मोहम्मद ऐं ग़ुलाम मोहम्मद ते फरियाद दाख़िल कई आहे ड्रिग थाणे ते। उन्हनि जे घरनि ते रेड कई वई आहे। हिकिड़ो माण्हू मीर मोहम्मद जेको फरियाद में नामिनेट आहे उहो गिरफ़्तार थियो आहे ऐं 2-3 ॿिया माण्हू जेके एवज़े में उहे बि पुलिस गिरफ़्तार कया आहिनि जेके ड्रिग थाणे ते आहिनि। जॾहिं त लिगारी उहो ज़फ़र वारा फ़िलहाल पंहिंजा घर ख़ाली करे भॼी विया आहिनि। ऐं ॿियो जेको अॻ में माण्हू तव्हां पुछो त जेके मोटिया आहिनि उन्हनि जे वारसनि चयो आहे त असां भूंगो न भरियो आहे, पर जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई रिंद मोहम्मद ख़ान रिंद जेको अगवा थी वियो नौजवान बलोचिस्तान जो ऐं नूर उन जे वारसनि जे रूबरू ऐं मुगवियुनि जे रूबरू SSP फरुख कंबर अली खान में जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई त हुन चयो त असां पंहिंजे सोर्स जे ज़रिए रेड करे ॻड़ी करे तालुके में जेकबा ज़िले में असां बासर वॾेरो जंहिंजो नालो SP साहब प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधायो त दाद मोहम्मद ख़ान लोहर जेको बासर वॾेरो आहे उन जो उताक ते छापो हणी असां उहे 2 माण्हू मुगवी मोहम्मद ख़ान कोलाची खे ऐं नूरदीन खे आज़ादु कराया बिना भुंग जे। जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हाजी ग़ुलाम रिज़ खां मोहम्मद ख़ान जे भाउ खां पुछाए कई वई त तव्हां भूंगो भरियो आहे? SP खे बि चयो वियो त तव्हां भूंगो भरे मोटायो आहे? त हुननि बिल्कुलु मुकमिल इन ॻाल्हि जो इनकार कयो त असां भूंगो न भरियो आहे। जॾहिं त ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद चयो त पुलिस पंहिंजी कार्रवाई भली करे पर असां लोहरनि खां पंहिंजो बदिलो वठंदासीं। अच्छा वली मोहम्मद, हिन वक़्तु तव्हां सां जेके अगवा थी विया आहिनि उन्हनि जेका वारिस वग़ैरह मौजूदु आहिनि हिन वक़्तु तव्हां सां? हा, हिन वक़्तु मूंसां भेणियो मौजूदु आहे मज़हर अली मस्तोई निसार मस्तोई जो। तव्हां चओ त मां तव्हांखे उन सां ॻाल्हि करायां? जी बिल्कुलु ॻाल्हायो उन्हनि सां। हेलो साईं, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हांजा जेके छोकिरा अगवा थी विया आहिनि त अगवा जिन कयो आहे उन्हनि पारां तव्हां सां को राब्तो कयो वियो आहे? जेकॾहिं राब्तो कयो वियो आहे त उन्हनि छा चयो आहे? उन्हनि राब्तो कयो आहे त उन्हनि चयो आहे त असांखे पैसा ॾियो ऐं छोकिरनि सां गॾु रहियो अथई, असांखे विढ़नि था मारनि था ऐं जल्दी कयो असांखे छॾायो। हाणे असां एतिरा पैसा कढायूं गरीब। केतिरा पैसा घुरिया आहिनि तव्हां खां? पहिरियां साईं 30 लख, पोइ वरी हाणे चवनि था वरी 20 लख जो। पोइ असां कढायूं गरीब माण्हू, असां सॼो ॾींहुं रोज़गार कयूं पिनी खाऊं, असां 20 लख या 30 लख कढायूं आणियूं। तव्हां पुलिस में दाह ॾिनी आहे? पुलिस पारां कहिड़ो तव्हां सां ताउन कयो पियो वञे? पुलिस पहिरियां असां FIR कराई B सेक्शन थाणे शहदाद कोट ते। मां हिननि वटि आयुसि, मां FIR हिते कयो।
पोइ हिननि चयो तुंहिंजी FIR कंदासीं। मां हिते आयुसि, हिननि मां खां बुक ते सही वरिती, मुंहिंजो कार जो नंबर बि हयऊं। पोइ मां वरी ॿेरी ते आयुसि, मां चयोमांनि मां जॾहिं मां FIR बि कराई आहे त मां तव्हां उहे जवाबदार छो गिरफ़्तार न कया आहिनि। हुननि मूंखे चयो तुंहिंजी FIR असां कराई आहे ड्रग थाणे, छो जो तव्हांजो मसइलो होॾे थियो आहे, तव्हांजा माण्हू होॾे अॻवा थियनि। जॾहिं त मां उन्हनि निसार अहमद ऐं एजाज़ अहमद ऐं निज़ाम अहमद ॻाल्हायो त असांखे अॻवा कयो अथनि मस्त ई शाख ऐं अंग जे लाड़े जे विच ते। पोइ मां हिननि खे चयो, मां चयो साईं हर शइ हिते थी आहे, BC एक्शन वारे SSO चयो त तुंहिंजे होॾे हर शइ थी आहे, इन करे पोइ मूंखे कुझु बि न चयो, मां साईं चुप कयूं हलियो वियुसि। अच्छा, तव्हां सां छोकिरनि जी ॻाल्हि ॿोल कराई वई, उन्हनि छा चयो छोकिरनि तव्हांखे? उहे चवनि था असां सां विढ़नि था हर शइ। हाणे अॼु वरी असांखे DSP घुरायो, शराबकोट वारे DSP घुरायो त मां तव्हांखे हर शइ सपोर्ट कंदुसि ऐं उन्हनि खे गिरफ़्तार बि करे आयो आहे। तव्हां मूंखे चई त तुंहिंजो केस हाणे मां हैंडल कंदुसि इनशाअल्लाह, 2-3 ॾींहंनि में तव्हांजा माण्हू मां ज़ाबा कंदासीं। वॾी महिरबानी अव्हांजी। नाज़रीन, कंबर शहदाद कोट मां सिंध TV जो रिपोर्टर असां सां गॾु हो, जंहिं असांखे ॿुधायो त जेके 3 छोकिरा अगवा थी विया आहिनि उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां अगवा कयो वियो, वरी उन्हनि खां फ़ोन जे ज़रिए भुंग जो मुतालबो कयो वियो, वरी उन जे वारिसनि खे उन्हनि छोकिरनि सां ॻाल्हायो वियो ऐं उन्हनि खे इहो ॿुधायो वियो त उहे असां सां विढ़नि था, असांखे मारिनि था, कुटनि था। जिन जा नौजवान जिन जे घरनि जा कमाईंदड़ अगवा थी था वञनि, भुंग एवज़ उन्हनि खे अगवा कयो थो वञे, उन्हनि जे घर में जेका हालत हुजे थी, वारिस सिंध जी बहिराड़ी जा ग़रीब माण्हू जेके धाड़ेलनि जे हथां अगवा थी था वञनि, जेकी रोज़ कमाइण रोज़ खाइण वारा हुजनि था। इहो सिंध जी बहिराड़ियुनि में को नओं वाक़ियो कोन्हे, इन तरह जा वाक़िया हाणे शहरनि में बि थियनि था। शहरनि में जेकॾहिं दहशतगर्दी जूं कार्रवायूं कनि था त बहिराड़ियुनि में वरी धाड़ेलनि जेके अगवा बराए तावान जूं कार्रवायूं कनि था। नाज़रीन, इन अगवाउनि में उते जो लोकल जेको सिस्टम हूंदो आहे उहो बि कंहिं हद ताईं मुलविस हूंदो आहे, छो त जेके इलाइक़े जा माण्हू रहनि था उन्हनि खे सभिनी जी हिक ॿिए खे ख़बर हूंदी आहे त कहिड़े माण्हू वटि छा आहे, कहिड़ो माण्हू किथे पियो वञे, किथां वञे पियो, उनखे उतां अगवा कयो वेंदो आहे। सिंध में अगवा जे हवाले सां हिकिड़ो जदीद नेटवर्क आहे जेको हिन वक़्तु कमु करे रहियो आहे। हिन वक़्तु असां सां SSP कंबर शहदाद कोट लाइन ते मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं वधीक न वाक़िए जा तफ़सील। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। SSP साहब, हिन वक़्तु जेके तव्हांजे इलाइक़े मां माण्हू अगवा थी विया आहिनि उन्हनि खे छॾाइण जे हवाले सां तव्हां कहिड़ी कार्रवाई करे रहिया आहियो? असांजे इलाइक़े मां 2 ग्रुप्स हुआ जेके अगवा थिया हुआ, हिकिड़ो असां वापसि कराए छॾियो आहे ऐं जेके ॿिया मसूई बिरादरी जा 3 माण्हू आहिनि जेके किडनैप थिया, उहे उनजी जेकी डिटेल्स आहिनि उहे इहे आहिनि त उहे पंहिंजे सुञाणप वारनि वटि विया ऐं पाण हली करे विया, उन खां पोइ उन्हनि खे उते डिटेन करे छॾियो। असां हुन में सभिनी खां पहिरियों त इहो आइडेंटिफाई कयो, इहा शइ डिटर्मिन कई त अगवा कीअं थिया हुआ। उन खां पोइ उन्हनि माण्हुनि जंहिं उन्हनि खे घुराए करे पाण वटि डिटेन कयो, उन्हनि जा 3-4 माण्हू असां मुख़्तलिफ़ रेड्स करे उहे अरेस्ट करे वरिता आहिनि ऐं असांखे ज़ाहिर आहे उहो क्लू मिली वियो आहे ऐं उन खां असां प्रेशराइज़ करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह इहे जल्दी वापसि अची वेंदा। SSP साहब, माण्हू अगवा थींदा आहिनि, रातो राति इन्हनि इलाइक़नि मां खॼी था वञनि, पोइ उन्हनि जा पेरा बि खयां वेंदा आहिनि, इहे पेरा किथे गुम थी वेंदा आहिनि, किथे उन्हनि मुग़विन ताईं पहुचंदा ई कोन्हनि। इहो कहिड़ो सिस्टम आहे, कहिड़ो नेटवर्क आहे जेको हिन वक़्तु सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि खे अगवा करण जे हवाले सां कमु करे रहियो आहे? आख़िर इहो सिस्टम एॾो नेटवर्क मज़बूत आहे छा? जी, मां तव्हांखे अर्ज़ु कयो त ग्रुप्स हुआ माण्हुनि जा जेके अगवा थिया। पहिरियों ग्रुप जंहिंमें हिकिड़ो रेंद ऐं हिकिड़ो कोलाची अगवा थिया। असां पेराव कयासीं ऐं ॿिया जेकी असांजी इंफॉर्मेशन हुई असां बेस्ड अपॉन दैट असां रेड करे माण्हू रिकवर करायासीं ऐं उहे धाड़ियल गिरफ़्तार कयासीं जिन अगवा कयो। ईअं कोन थींदो आहे त पेरा गाइब थी वेंदा आहिनि, काफ़ी केसिस में असांखे कामयाबियूं मिलंदियूं आहिनि। अच्छा, खोड़ सारा अहिड़ा केस बि मीडिया में रिपोर्ट थींदा रहिया आहिनि त जेकी माण्हू अगवा थियनि था उहे भुंग भरे आज़ाद थियनि था, जॾहिं त बिल्कुलु ईअं थींदो आहे ऐं जेके वारदातूं कंटिन्यू रहंदियूं आहिनि इन जो हिकिड़ो रीज़न तव्हां सही चयो इहो हूंदो आहे त माण्हू रैंसम ॾेई वापसि ईंदा आहिनि। जॾहिं माण्हू रैंसम ॾेई वापसि ईंदा आहिनि त उहो हिकिड़ो बिज़नेस ठही वेंदो आहे ऐं मां कम अज़ कम पंहिंजे ज़िले में हिन शइ खे डिस्करेज कयो आहे ऐं मालिकनि खे बि कॉन्फिडेंस में वठी इहो ई चवंदो आहे त तव्हां रैंसम न भरियो, असां पंहिंजी कोशिशि कंदासीं ऐं जे तव्हां रैंसम भरींदव त काफ़ी लाइकलीहुड इहो ई आहे त ॿिया माण्हू अगवा थींदा। हिकिड़ो त उहे ग्रुप्स जेके अगवा कंदा आहिनि माण्हुनि खे उहे मज़बूत थींदा ऐं प्लस में हिकिड़े
कारोबार जी सूरत इख्तियार करे वेंदो ऐं उन्हनि खे इंसेंटिव मिलंदो त ॿिया माण्हू अगवा कनि ताकी हिकिड़ो हुननि जो कारोबार हलंदो रहे। इन पर्टिकुलर केस में जो मां तव्हांखे ज़िक्र कयां थो, उन्हनि में मालिकनि वटां कोऑपरेट कयो ऐं उन्हनि हिकिड़ो सख़्तु रवैयो इख्तियार कयो जेके हिन जा अगवाकार हुआ ऐं उन्हनि खे क्लियर जवाब न त असां रैंसम कोन भरींदासीं ऐं गॾो गॾु असां पंहिंजी कोशिशूं जारी रखियूं ऐं असांखे जीअं ई क्लू मिलियो असां हुते रेड करे बरामद कयो। एसएसपी साहब छा बिल्कुलु रैंसम न ॾियनि ऐं थोरो रिज़िस्ट कनि, इनशाला इन सां इन हीनियस क्राइम में कमी ईंदी। एसएसपी साहब आख़िरी सवाल तव्हां खां त इलाइक़े जे चङनि मुड़सनि वॾेरनि ऐं सरदारनि जो कहिड़ो किरदारु हूंदो आहे? राजूनी फ़ैसिला बि रखाया वेंदा आहिनि, उन्हनि खां बि मदद वरिती वेंदी आहे? जी बिल्कुलु, जीअं ॿिनि ॾोहनि में थींदो आहे त इलाइक़े जा जेके इंफ्लुएंशियल माण्हू हूंदा आहिनि उहे उन्हनि जो हूंदो आहे स्फेयर ऑफ इंफ्लुएंस, जीअं ॿिनि माण्हुनि ते हूंदो आहे क्रिमिनल ते हूंदो आहे ऐं सभई न पर बाज़ केसिस में बाज़ माण्हू इन्हनि जेके इहे एलिमेंट्स हूंदा आहिनि इन्हनि खे सपोर्ट कंदा आहिनि। वॾी महिरबानी अव्हांजी। नाज़रीन, वक़्तु असां सां लाइन ते एसएसपी कंबर शेदात कोट मौजूदु हो जंहिं इहा ॻाल्हि कई त उहे छोकिरा जेके अगवा थी विया पाण हली करे विया, उन्हनि जो पाण में को तकरार हुयो। नाज़रीन, हिन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, तव्हां टीवी स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदा, तव्हां असांखे लाइव कॉल बि करे सघो था। हिन वक़्तु असां सां गॾु खानपुर जो रिपोर्टर रहीम लाड़क मौजूदु आहे। खानपुर मां बि 10 ॾींहं अॻु में 2 माण्हू अगवा थी विया हुआ। वधीक तफ़सील असां पंहिंजे रिपोर्टर रहीम लाड़क खां वठंदासीं। हेलो जी सबिन। जी रहीम, खानपुर में अगवा जे हवाले सां छा सूरत हाल आहे? जी सबिन, 10 ॾींहं अॻु खानपुर तालुके जे ॻोठ केबी अलाबख्श मां 2 ॻोठाणनि अली गुल पहोर ऐं संदसि सौट तालिब हुसैन पहोर खे नामालूम हथियारबंद अगवा करे विया हुआ। इन हवाले सां एसएसपी शिकारपुर तौर डीएसपी खानपुर जूं मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाइयूं जारी हुयूं, पर हिन वक़्त ताईं मुक़िमनि जो को पतो न पइजी सघियो आहे। जी सभी। अच्छा, इन्हनि माण्हुनि खे कंहिं दुश्मनी एवज़ अगवा कयो वियो हो या इन्हनि जो को तकरार हो या धाड़ेलनि पारां अगवा कयो वियो त उन्हनि पारां को राब्तो कयो वियो आहे वारिसनि सां? जी सभिन, ही रहीमाबाद खां वापसि पंहिंजे ॻोठ दवा वठी वापसि मोटी रहिया हुआ। चिंकी हिननि जी चिंकी में सवार हुया, चिंकी रक्षा में, जंहिंमें 4 नामालूम हथियारबंदनि हिननि खे फौरी तौर ते अगवा करे विया हुआ। जंहिंखां पोइ पहोर बिरादरी जे चङनि मुड़सनि ऐं आसपास जे ॻोठाणनि पुलिस पेरा कया, जेके ठुल तालुके जे बंगुलाणी बिरादरी जे घरनि ते छॾिया। जॾहिं त पुलिस हिन वक़्तु शर बिरादरी जूं 5 औरतूं गिरफ़्तार करे वरितियूं आहिनि। मुगरनि जे हवाले सां मुंहिंजी हिन जे मुगरनि जे सौट मौला बख़्श सां ॻाल्हि ॿोल थी हुई, जंहिं ज़िक्र कयो त असांजी कंहिंसां का दुश्मनी कोन्हे, बाक़ी नामालूम हथियारबंद जेको आहे अगवा कया आहिनि, भुंग जूं की अञा ताईं के ॻाल्हियूं न थियूं आहिनि। अच्छा, जेके मुग़वी अगवा थी विया आहिनि उन्हनि जो को ॾस पतो या उन्हनि जो को राब्तो हिन वक़्त ताईं न थी सघियो आहे? पुलिस जो जेको साम्हूं मौक़फ़ आयो आहे त कुझु ॾींहं अॻु जेके असां वटि मुख़्तलिफ़ ॻोठनि मां अगवा थी विया हुआ, उन्हनि में मीरू शर लोहारी नाले ॿुधाइनि पिया त मीरू शर जो टोलो आहे जेको खानपुर तालुके मां माण्हू अगवा करे थो, भुंग वठी बास धुन जे मार्फत उन्हनि खे बाज़ियाब कयो वञे थो। अच्छा रहीम, इन हवाले सां वारिसनि जो छा चवणु आहे? पुलिस उन्हनि सां केतिरो ताउन करे रही आहे ऐं इलाइक़े जा जेके चङा मुड़सनि वॾेर आहिनि उहे उन्हनि सां केतिरो ताउन करे रहिया आहिनि? हितां जे इलाइक़े जे वॾेरनि जो जेको ताउन आहे उहे राजूने नमूने कोशिशूं कयो विया आहिनि। जेके हिन जा वारस आहिनि, मुक़िमनि जा वारस, उहे नाव में हिन वक़्त ताईं को बि चूंडियल नुमाइंदो उन्हनि मुतासिन वटि न पहुतो आहे। जॾहिं त पुलिस जेके हिन वक़्त ताईं कार्रवाई कयूं, पुलिस जेके माण्हू गिरफ़्तार करे थी, 2 ॾींहं अॻु जेको आहे पुलिस रहीमाबाद वेझो एनपीपी तालुके खानपुर जे सदर गुलाम शबीर भट्टीअ जे घर ते चढ़ाई कई, जंहिंजे लाइ ॿुधायो वञे थो त ही उन मीरू शहर सां जेको आहे वास्तेदार आहे पुलिस, पर हिन वक़्त ताईं जेको आहे पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार करे न सघी आहे। अच्छा, मुख्य जवाबदार जी निशानदेही कई वई आहे वारिसनि पारां? जी वारसनि न कई आहे, इहे पुलिस जो मौक़फ़ आहे। डीएसपी खानपुर जो ख़ुदा बख़्श पवण जो जेको मौक़फ़ आयो आहे उन इहो ॿुधायो आहे त जितां माण्हू अगवा थी विया आहिनि उन में मीरू शहर जो जेको आहे इन्वॉल्वमेंट आहे।
अच्छा रहीम, हिन जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हू अगवा थी वञनि था, छा उन्हनि जो धाड़ेलनि जो नेटवर्क एॾो मज़बूत आहे जो पुलिस खे बि उनजी का ख़बर नथी पवे, छापा लॻनि था, गिरफ़्तारियूं थियनि थियूं, पेरा खणजनि था, पर पोइ बि को नतीजो नथो साम्हूं निकिरे? ये सभी न असां वटि पुलिस एतिरी कमज़ोर आहे जो कुझु ॾींहं अॻु पुलिस जी SSP शिकारपुर जे स्कॉट ते पुलिस एहलकार मथां फायरिंग थी वई, जंहिंमें पुलिस एहलकार शहीद थी वियो हुयो। जंहिंजा ई जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि त पुलिस एतिरी कमज़ोर आहे। पास धुरनि जे आॾो ऐं उन्हनि ॾोहनि जे आॾो मीरू शर खानपुर तालुके जो रवासित आहे जेको हिन वक़्तु कचे जे इलाइक़े में मौजूदु आहे, पर पुलिस खे ॼाण हुजण जे बावजूद बि पुलिस का कार्रवाई नथी करे। अच्छा, मुग़विन जे वारिसनि जे घरनि में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? जी सभी न मुक़विन जे वारिसनि कलाम पाक खणी वर्त करे रहियूं आहिनि, उन्हनि जूं औरतूं, उन्हनि जा मर्द, मगर हू बेवस बढ़ियल आहिनि, मायूस आहिनि। घर में हिन वक़्तु ताईं उनजो चुल्हो बि मुश्किल सां ॿरी रहियो आहे। महिरबानी अव्हांजी रहीम। नाज़रीन, ही खानपुर जे ॿिनि अगवा थियल माण्हुनि जो वाक़ियो जेको असांखे रिपोर्टर ॿुधायो, जिन जे घरनि में हिन वक़्तु कोहराम मतल आहे, जिन जूं वारिस औरतूं घरनि में क़ुरान पाक लोॾे रहियूं आहिनि, क़ुरान पाक पढ़ी रहियूं आहिनि, उन्हनि जा ख़तम कढी रहियूं आहिनि, लख सलातनि जा पढ़ी रहियूं आहिनि, त जीअं उन्हनि जा जेके प्यारा अगवा थी विया आहिनि उहे कंहिं बि तरीक़े सां वापसि उन्हनि जे घर ताईं मोटी अचनि। ऐं मां जीअं पहिरीं ज़िक्र कयो त कुझु धाड़ेलनि जो टोलो अहिड़ो आहे जेके इन्हनि खे अगवा त कंदो आहे, पोइ उन्हनि खे मुख़्तलिफ़ टोलनि ते टोलनि न खपाईंदा रहंदा आहिनि, विकिरो कंदा रहंदा आहिनि, जंहिंसां भुंग जी जेका रक़म हूंदी आहे उहा बि वधंदी रहंदी आहे। ऐं किथे वरी ईअं थींदो आहे त इन्हनि अगवा थींदड़नि जो को ॾस पतो ई न पवंदो आहे त उहे कहिड़े टोले वटनि, उन्हनि खे किथे गुम कयो वियो आहे, उहे कहिड़े हाल में आहिनि, ऐं कुझु वक़्त खां पोइ उन्हनि जो राब्तो थींदो आहे, किथे वरी कॾहिं उन्हनि जो राब्तो ई न थींदो आहे। त अहिड़नि जेके अगवा थींदड़ आहिनि उन्हनि जे घर जूं जेके औरतूं आहिनि, उन्हनि जे घर जा जेके मर्द आहिनि, उन्हनि जो हाल पोयां इहो थींदो आहे त हर वक़्तु रोईंदा रहंदा आहिनि। पुलिस ॾांहुं उन्हनि जो घणो हूंदो आहे त शायदि पुलिस सां को ताउन करे ऐं असांजा जेके प्यार आहिनि वापसि घरनि ॾांहुं मोटी अची सघनि उन्हनि जे ताउन करण सां। ऐं इन सॼे वायुमंडल में उन इलाइक़े जे चङनि मुड़ुसनि ऐं वॾेरनि जो बि ज़िक्र ख़ासि करे करणु घुरिजे, जेकी कोशिशूं कंदा आहिनि राजोड़ी तरीक़े सां। छो त जेके माण्हू अगवा थियनि था, इन्हनि जो जेको नेटवर्क आहे, छो त अगवा करण वारो माण्हू हिकिड़ो हूंदो आहे, निशानदेही करण वारो ॿियो माण्हू हूंदो आहे, उन्हनि खे टोलनि ताईं पहुचाइण वारो टियों माण्हू हूंदो आहे, पर इन्हनि जी जेका गठजोड़ पंहिंजो पाण में हूंदी आहे, इन्हनि जो जेको राब्तो हूंदो आहे उहो किथे न किथे उन ई इलाइक़े सां तालुक़ु ज़रूरु रखंदो आहे। छो त बग़ैर सुञाण ॼाण जे त फलाणो माण्हू किथे वियो आहे, हिन वक़्तु असांखे किथे मिली थो सघे, किथां उनखे अगवा करे थो सघिजे, हिते जेकॾहिं को मुलविस हूंदो आहे त ज़रूरु हिते को अहिड़ो माण्हू मुलविस हूंदो आहे जेको कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे सुञाणंदो हुजे, उनजी का ॼाण सुञाण हुजे, उन को उनजो राब्तो हूंदो, किथे न किथे उन सां राब्तो थींदो हुजे। नाज़रीन, कुझु अरसे खां इहो पिणु रिपोर्ट थींदो रहियो आहे त सिंध जा ॿेला जेके धाड़ेलनि जूं आमाज गाहूं, उन्हनि जूं पनाह गाहूं, उन्हनि जा थाक सम्झा वेंदा हुआ, उन्हनि खे पिणु उन्हनि जी पिणु वाढी कई थी वञे, उते पिणु वणनि जी वाढी करे उन्हनि ॿेलनि खे जेको आहे सो साड़ियो थो वञे, ख़तमु कयो थो वञे। त हिते असां जेके आहिनि से इहे ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त धाड़ेलनि जा जेके थाक आहिनि हिते आहिनि, पर धाड़ेल न रुॻो ॿेलनि ताईं महदूद आहिनि, पर हाणे उहे भुंग लाइ जेके माण्हू अगवा कनि था उन्हनि खे शहरनि में बि रखनि था। इन तरह जूं ख़बरूं बि रिपोर्ट थियूं आहिनि त गुतियल आबादी वारनि इलाइक़नि में, वॾनि वॾनि शहरनि में, असांजे आस पास ई अहिड़नि घरनि में उहे माण्हू किराए ते घर वठनि था, उन्हनि में जेको आहे सो जेके अगवा माण्हू उनखे कनि था, मुग़विन खे उते अची तरसाइनि था। ऐं अहिड़नि इलाइक़नि में जिते को बिल्कुलु इन तरह जी ख़बर बि न पई सघंदी आहे त हिन घर में को अहिड़ो माण्हू रहे थो जेको अगवा थियल हुजे, जेको मुग़वी हुजे, जंहिंखे धाड़ेलनि पारां हिते रहायो वियो हुजे, उन्हनि जी हलत चलत उन्हनि जो बिल्कुलु आम रिवाजी तरीक़े सां ई हूंदो आहे। त इहो ज़रूरी कोन्हे त धाड़ेलनि जूं कार्रवायूं हाणे ॻोठनि ताईं महदूद हुजनि, बल्कि उहे शहरनि ताईं पिणु काहे पिया आहिनि। ऐं इहे मुख़्तलिफ़ टोलनि खां इन्हनि माण्हुनि खे ख़रीद ऐं विकिरो पिणु कंदा रहंदा आहिनि, उन्हनि खां भुंग जी रक़म बि इन ज़रिए जेको आहे सो वधंदी थी वञे। ऐं उन नाज़रीन, जनरल ज़िया जे मार्शल जे दौर दौरान उन खां पोइ जेको धाड़ेलनि जूं कहरी कार्रवायूं सिंध में थींदियूं रहियूं, ख़ासि करे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में, उन में पिणु सिंधी हिंदू वापारियुनि जो ज़िक्र पिणु अचे थो, जिन खे पिणु अगवा ख़ातिर जिन खे पिणु भुंग ख़ातिर अगवा कयो वेंदो, उन खां ॻॾियूं रक़मूं वरितियूं वेंदियूं। नाज़रीन, इन ते वरी ब्रेक हिन वक़्तु टाइम थी वियो आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ इनखे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु असां सां तंगवाणी जो रिपोर्टर बारी लाइन ते मौजूदु आहे। तंगवाणी मां पिणु ॿ माण्हू अगवा थी विया आहिनि, वधीक तफ़सील पंहिंजे रिपोर्टर बारी खां पुछंदासीं। हेलो जी बारी, जेके माण्हू अगवा थी विया आहिनि ॿ, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां?
जी सभिनी तंगवाणी तालुके में 2 ॼणा अगवा थियल आहिनि, जंहिंमें तंगवाणी पुलिस थाणे जी हद ऐं उन मां 20 ॾींहं अॻु रेलवे मुलाज़िम कजलो ॾाणी ऐं ॿियो भेटाई कॉलोनी पुलिस थाणे जी हद मां ॻोठ शाहनवाज़ सुंदराणी जो रहवासी आहे, जंहिंमें फरीद सुंदराणीअ खे जेके हथियारबंद अगवा करे विया। मगवी जे बाज़ियाबी लाइ कजले ॾाणी जे बाज़ियाबी लाइ मगविन खां जेको उनजे वारसनि खां हथियारबंदनि जेको 20 लख रुपया भुंग तलब कयो आहे। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त असीं मिसकीन ग़रीब आहियूं, असांखे 2 वेलनि जी जेको मानी आहे उहा बि न आहे, त असां भुंग किथां ॾियूं। मगवी जे घर में रोज़ मतिलबु आहे, जॾहिं त जेको त मगवी आहे फरीद सुंदराणी उहो बि ग़रीब मिसकीन आहे, हुनजो चवणु त असां मिसकीन ग़रीब मिसकीन आहियूं ऐं असांखे बि जेको त इहो भुंग हुननि तलब कयो आहे, जंहिं असां मिसकीन ग़रीब असांजी का मदद कई वञे ऐं जेको त पुलिस का बि चूंडल नमूने सां कंहिं बि राब्तो न कयो आहे। असीं मिसकीन माण्हू असांजे अच्छा बारी पुलिस में का रिपोर्ट दर्ज कराई वई आहे, पुलिस जे हवाले सां छा चवणु आहे? इहो हुननि जे जेको वारसनि आहे पुलिस में रिपोर्ट दर्ज कराई आहे। पुलिस जेको त पंहिंजी जेको DSP आहे तंगवाणी सादिक उनजी जो रवायती पंहिंजो अंदाज़ बरक़रार रखंदे उन चयो था मगवी कजलो ॾाणी जेको रेलवे मुलाज़िम आहे उनखे फोन कॉल ते हिकु औरताणे आवाज़ में उनखे कश्मीर जे तालुके उते घुराए उतां कश्मीर तालुके में अगवा कयो वियो आहे। जॾहिं त जेको त PS भेटाई कॉलोनी मां जेको अगवा थियो आहे फरीद सुंदराणी जेको त उनखे उन चयो त बलोचिस्तान मां अगवा कयो आहे, जेकॾहिं हिते असांजे तालुके में हितां अगवा थियल न आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस खे बार बार असां उनजे ऑफिस न रुगो इतलाह ॾियनि था त असांजे जेको त मगरनि खे बाज़ियाब कराए, असां मिसकीन ग़रीब आहियूं। जी सभिनी भारी जेके माण्हू अगवा थियनि था इन हवाले सां इलाइक़े जी पुलिस कहिड़ो किरदारु अदा करे रही आहे? छा पुलिस इन्हनि सां ताउन करे थी, इन्हनि जे वारिसनि सां इन्हनि जी मदद थिए पई, या इहे वारिस जेके आहिनि पंहिंजो पाण मुरादो कोशिशूं कनि पिया, या राजूनी कोशिशुनि तरफ़ बि को लाड़ो आहे हिननि जो? जी सभिनी पुलिस जेको कार्रवाई आहे पुलिस जेको अहिड़ो को नज़र नथो अचे। पुलिस ऑफिसर जेको त DSP उहो रुगो पंहिंजे बंगलनि में आराम में सुतल आहिनि। SHO बि अहिड़ी का कार्रवाई नज़र न थी अचे ऐं जेके त का बि अहिड़ी पेशरफ़्त न आई आहे। उनजे जेके वारिस आहिनि उहे मिसकिन ग़रीब उन्हनि जे चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि ॾांहुं वञनि पिया, राजूनी कोशिशूं कनि पिया। ऑफिसर पुलिस ऑफिसरनि जे रोज़ सुबुह जो दरवाज़नि ते बीहंदा त असां मिसकिन असांजे नौजवान जेके त मगरनि खे बाज़ियाब करायो, असां ग़रीब मिसकिन आहियूं। ऐं पर पुलिस को बि बूटो न मारियो आहे त उहो उनजे लाइ का बि कोशिशि न पई करे त उन मगरनि खे बाज़ियाब करायो। महिरबानी बारी अवांजी। नाज़रीन, माण्हू अगवा थियनि था, माण्हू क़तल थियनि था, माण्हू मरनि था, पर असांजी पुलिस जेका बेख़बर बणियल हूंदी आहे, जेका पंहिंजनि बंगलनि में आराम कंदी आहे, जेको इन्हनि ग़रीबनि जो को दाद फ़रियाद न ॿुधंदी आहे। बारी असां सां लाइन ते मौजूदु हो, जीअं असांखे ॿुधायो। इन ई हवाले सां मेहड़ मां बि कुझु वक़्तु अॻु में 5-6 महीना अॻु में ॿारनि जे हवाले सां जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त 2 ॿार पिणु अगवा कया विया हुआ। असां कोशिशि कंदासीं त जेतिरो असां टाइम बचियो आहे त उन हिसाब सां असां मेहड़ जे रिपोर्टर जावेद सुमरो खे पिणु लाइन ते वठी सघूं ऐं वधीक तफ़सील उन खां पुछी सघूं। नाज़रीन, सिंध में ॻाल्हि हले पई ब्रेक ते वञण खां अॻु में सिंध में हिंदू वापारियुनि जो अगवा जे हवाले सां त धाड़ेलनि जो जेको हिकिड़ो इहो सिंध में जेके हिंदुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त धाड़ेलनि खां हिंदू वापारी पिणु महफ़ूज़ न रहिया आहिनि। उन्हनि जो अगवा, उन्हनि जे घरनि में धाड़ा, नतीजे में खोड़ सारा हिंदू ॿाहिरि सिंध मां लॾे वञी चुका आहिनि। इन हवाले सां हिकिड़ो CPLC पुलिस पिणु अहम किरदारु अदा करे रही आहे, जेतोणीकि उन जूं कार्रवायूं सिर्फ़ु शहरनि ताईं महदूद आहिनि, ॿहिराड़ियुनि ताईं उन जो को बि फ़ाइदो नथो पहुचे, छो त CPLC पुलिस पिणु इन हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा, माण्हुनि खे गिरफ़्तार करणु, पर सिर्फ़ु इहो कराची, हैदराबाद जहिड़नि वॾनि शहरनि ताईं महदूद आहे इन्हनि जो जेको नेटवर्क आहे। नाज़रीन, जेके मुग़वी माण्हू अगवा थी था वञनि, उन्हनि जे वारिसनि जी जेका पोयां हालत थिए थी, उहे रोइनि था, परेशान थियनि था, क़ुरान पींगनि में लोॾनि था, क़ुरान मथे ते खणी करे ॻोठनि में, शहरनि में जेको आहे सो घुमनि था त मन को धाड़ेलनि जे रूह में रहम पवे ऐं हू उन्हनि जा प्यारा उन्हनि ताईं पहुचाए वञनि। असां वटि सिंध जी जेका तारीख़ आहे, शानदार तहज़ीब, तमदन ऐं तारीख़ जेका हज़ारनि सालनि खां पंहिंजी अलॻि सुञाणप ऐं शाहूकार तहज़ीब रखंदड़ आहे, उहा अॼु एॾे इक़्तिसादी दीवाल पढ़े सां गॾोगॾु इख़्लाक़ी दीवाल
ॿालपणे जो पिणु शिकार थी वई आहे, जिते माण्हू अगवा थियनि था, माण्हू दहशतगर्दनि जे हथां दहशतगर्दी जो शिकार थियनि था, ॻोठनि में माण्हू अगवा थियनि था, उन्हनि जो क़तल कयो वञे थो। इन हवाले सां खोड़ सारा धाड़ेलनि जेके मारिया बि वञनि था, पुलिस मुक़ाबिलो थिए थो जंहिंमें पुलिस जा नौजवान पिणु शहीद थियनि था, पर तंहिं हूंदे बि इहो कुदो ॾोह ख़तमु नथो थिए, दंग नथो थिए, इहो अञा बि हलंदो रहे थो। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अला वाही।